जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति खां वठी जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे बरसाति जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। जॾहिं त मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गगर फाटक, गुलशन अदीद, पिपरी, ईदू ॻोठ, रज़ाकाबाद, इब्राहिम हैदरी, मेमण ॻोठ, गडा ऐं ॿियनि जेका आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि जेको आहे गुज़िरियल राति खां जेको आहे वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त हेठाई वारनि इलाइक़नि में जेको आहे केतिरनि ई इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जंहिंखे इंतिज़ामिया कढण लाइ जेको आहे नेकाल करण लाइ कोशिशूं करे रही आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति खां इन बरसाति जीअं ई शुरू थी आहे त घणनि ई इलाइक़नि में मलीर जे जेको आहे बिजली बंदि थी वई, फीडर जेके आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि, पर हिन महिल ताईं केतिरनि ई इलाइक़नि जी जेको आहे बिजली बहाल न थी सघी आहे, जंहिं करे जेको आहे अवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे हेठाई वारनि इलाइक़नि में तमामु घणो पाणी बीहजी वियो आहे, जंहिंजे करे माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया खे घुरिजे त इन पाणी जे निकाल लाइ फौरी तौर ते जेको आहे नोटिस वठी जोगा जेको आहे उपाउ वठे त जीअं अवाम जी मुश्किलातुनि में घटिताई अची सघे। जी।